असी प्रोग्राम के अॻिते वधाईंदासीं। हिन लाइ में आउं दावत ॾींदुसि घोटकी खां कई आयल सिंधियत बि संगत शाख घोटकी जे काउंसलर ऐं सिगा जे रूह रवां साईं रऊफ़ पारस दायो साहब खे त हू अचनि ऐं अॼु जी तकरीब जे हवाले सां ऐं लालण साईं जे उर्स जे हवाले सां ऐं पंहिंजी शाइरी पिणु पेश करनि। अवां जे ताड़ियुनि जी गूंज में साईं रऊफ़ पारस दायो साहब। असां वटि प्यार रुगो आ प्यार असां सभु नफ़रत खां बेज़ार। असां वटि प्यार रुगो आ प्यार असां सभु नफ़रत खां बेज़ार। करे वठ पक अनल हक़ अनल हक़। अॼोकी हिन तक़रीब जा हूअं त असां सभई मेज़बान आहियूं जेकी बि हिन आंगण ते हिन प्यार मोहबत इंसानियत जो दर्स ॾींदड़ हिन दरगाह ते जेकी बि असां मौजूदु हूं असां सभई असां मेज़बान आहियूं। हिते को बि महिमान कोन्हे ऐं असांखे हिन मेड़ाके में वठी अचण वारियूं जेके महबूब शख़्सियतूं आहिनि साईं हकानी साहिबु साईं ग़ुलाम मीरा शाह साईं सखावत साईं उन्हनि सभिनी खे मां जसु ॾींदुसि जिन हिकिड़े प्यार मोहबत वारे अंदाज़ में दोस्तनि खे इकठो कयो। मूंखे साईं ग़ुलाम मीरा शाह जेको आहे जॾहिं खां वठी असांजो नातो जुड़ियो आहे हिन दरगाह सां उन वक़्त खां वठी मूं ॾिठो आहे त जेकी बि साईं जे सथ में साईं जी संगत में जेके बि दोस्त आहिनि हर कोई इहो सम्झंदो आहे त ग़ुलाम मीरा शाह सभिनी खां वधीक मूंखे प्यारो घुरे थो पियो। हर कोई इहो सम्झंदो आहे त साईं सभिनी खां वधीक मूंखे प्यारो घुरे थो। ऐं कल्ह असां जॾहिं वेठा हुआसीं घोटकी में त उते बि इहो ई ज़िक्र खुलियो त साईं ग़ुलाम मीरा शाह में एॾी वॾी मणिया आहे। हर दोस्त सां ॻाल्हाए करे हर दोस्त इहो सम्झंदो त साईं जेको आहे मूंखे स्पेशल जेको आहे उहो मदऊ कयो आहे इनवाइट कयो आहे ऐं असां बि उहा जेका मोहबत असांखे हिते मिलंदी रही आहे। असांजो काफ़ी अरसे खां वठी हिन दरगाह सां वास्तो आहे ऐं हीअ जेका दरगाह आहे असांजो जेको तसव्वुफ़ जो जेको अनल हक़ या वहदतुल वजूदी जेको फ़लसफ़ो आहे उहो पूरे 1000 सालनि ताईं हीअं कर खयूं बीठो रहियो मज़ाहिमत वारो जेको फ़लसफ़ो आहे ऐं उन खे काउंटर करण जे लाइ वक़्त जा मुला काज़ी ऐं हुक्मराननि ॾाढियूं कोशिशूं कयूं। जॾहिं उन्हनि खे नाकामी थी त हुननि उनजे मुक़ाबले में वहदतुल शहूद वारे फ़लसफ़े खे आंदो पर उहो फ़लसफ़ो बि टिक जेको आहे ॿधी न बीह सघियो हिन फ़लसफ़े जे अॻियो छो त हिन फ़लसफ़े में हिन जेकी दरगाहुनि ते हीउ जेको फ़लसफ़ो जेको राइज आहे इन में मज़ाहिमत वारो किरदारु आहे। हिन दरगाह जो वॾो जेको रंग आहे उहो इहो आहे त हीअ क़ौमी जिदोजहद में बि शामिलु हूंदा आहिनि। हीअ अदबी सफ़र आहे जेको उन में बि शामिलु हूंदा आहिनि। हीअ जेके ज़ाती वास्ता जेके आहिनि दोस्तनि जा उहो बि निभाए ॼाणनि त हिन दरगाह जा जेकी बि गादी नशीन खां वठी जेकी बि फैमिली मेंबर आहिनि उन्हनि सभिनी में हिकिड़ी पंहिंजी मणिया आहे। मूंखे असां जॾहिं कामरेड जाम साकी जी जो जेको लॉन्ग मार्च थियो उन में हिन दरगाह हिसो वरितो। सिंध जा जेके वॾे में वॾा जेके क़ौम परस्त पार्टियुनि जा अॻवान आहिनि मूंखे हिते हिन दरगाह ते ईंदे नज़र ईंदा आहिनि। तरक़ी पसंद पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जा अॻवान मूंखे हिन दरगाह ते हाज़िरी ॾींदे नज़र ईंदा आहिनि जेको ज़ाहिर करे थो त हिन दरगाह जो जेको जोहर आहे उन जोहर में न सिर्फ़ु मज़ाहिमत शामिलु आहे पर उन में क़ौमी रंग बि शामिलु आहे उन में तरक़ी पसंदियत वारो रंग बि शामिलु आहे उन में इंसान दोस्ती वारो बि रंग शामिलु आहे। त अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिन आंगण ते असीं आया आहियूं जॾहिं ॻाल्हि जेका आहे उहा खुले थी पई
वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जा जेके अमीन आहिनि उन्हनि जो जेको इमाम आहे शाह इनायत सिंधू खे भेटा जी वाई आहे। पर जॾहिं हिते मज़ाहिमत जी ॻाल्हि थी त मां ज़रूरु सम्झां थो पियो त उहा मज़ाहिमत जे हवाले सां वाई मां पेश कयां। जोक जी जंग पुनी न आहे, जोक जी जंग पुनी न आहे, हमल वासे ऐं नूर जी यारी अञा बि जारी, अञा बि जारी। जोक जी जंग पुनी न आहे, हमल वासे ऐं नूर जी यारी अञा बि जारी, अञा बि जारी। आज़म अॼु बि आका आहे, आज़म अॼु बि आका आहे, तंहिंजे दलालनि जी वारी अञा बि जारी, अञा बि जारी। शाह इनायत शायदि कोन्हे, शाह इनायत शायदि कोन्हे, झोक ते पोइ बि गोला बारी अञा बि जारी, अञा बि जारी। रियासत जे हर सांग में अॼु बि, रियासत जे हर सांग में अॼु बि पीर वॾेरे मीर जी यारी अञा बि जारी, अञा बि जारी। फ़िक्री धाराऊं रोकण लाइ मुला ऐं काज़ी जख हुई मारी अञा बि जारी, अञा बि जारी। तूं त चवें थो बाख फुटी आहे, मां त चवां थो राति ई कारी अञा बि जारी, अञा बि जारी। जोक जी जंग पुनी न आहे, हमल वासे ऐं नूर जी यारी अञा बि जारी, अञा बि जारी। मां हिन अंगण जा हिन दरगाह जा जेकी चशम चिराग आहिनि उन्हनि खे जस ॾींदुसि त उन्हनि सिंध जा जेके मसइला आहिनि उन्हनि सां पाण खे जोड़े रखियो आहे। ऐं अॼु ही उर्स जी तक़रीब आहे, साईं लालन साईं जे उर्स जी तक़रीब आहे। साईं जी जेका शाइरी आहे, साईं जो जेको सफ़र आहे, उन सफ़र में हिन दरगाह जेको आहे सिंध सां निभायो आहे। ऐं उनजे करे अॼु जेको सिंध जो वॾे में वॾो मसइलो आहे कैनालनि जो, उन मसइले खे जेको आहे हिन दरगाह जोड़े रखियो आहे। ऐं उन में अॼु जेको कैनालनि वारो असांजी जेका शाइरी में हिन निशस्त में अॼु जेको कैनालनि वारो जेको इशू आहे उन खे शामिलु करे आउं सम्झां थो पियो त हिन दरगाह इहो वाज़े न्यापो ॾिनो आहे त सिंध लालन साईं जी दरगाह आहे, लालन साईं जी दरगाह सिंध आहे। भाई आहे सिंधू तुंहिंजा सॾड़ा सुणी, सिंधू तुंहिंजा सॾड़ा सुणी ऐं पहिरें उघाड़ो आयो आहियां। सिर जो दान ॾियण ख़ातिर सिरड़ो तुंहिंजे नाम खणी ऐं पहिरें उघाड़ो आयो आहियां। तुंहिंजी मोल मस्ती ॾिसी जाॻिया आहिनि तुंहिंजा धणी ऐं पहिरें उघाड़ो आयो आहियां। तुंहिंजे सॾ सुणण सां ई मुंहिंजा ईंदा सारा बणी साथी ऐं पहिरें उघाड़ो आयो आहियां। तोखे तार करण ख़ातिर ॾींदासीं लहूअ बुणी बुणी बणी बणी ऐं पहिरें उघाड़ो आयो आहियां। सिंधू तुंहिंजा सॾड़ा सुणी ऐं पहिरें उघाड़ो आयो आहियां। ऐं हिकु भेरो ॿीहर अवां खे जस ॾींदुसि, मुबारकबाद ॾींदुसि। एतिरा मोहबती माण्हू अवां कठा कया आहिनि लालन साईं जे उर्स जे मौक़े ते, जंहिंमें असांजूं काफ़ी सिंधियत बि संगत जूं अदबी शख़्सियतूं फुकरा, उन खां पोइ असांजी मुख़्तलिफ़ दरगाहनि जा गादी नशीन हिते मौजूदु आहिनि। ऐं हिकिड़ो ई अहिड़ो निरालो रंग आहे, हीउ हिकु अहिड़ो मोहबतनि भरियो रंग आहे। ऐं उन माला, उहा जेका मोहबतनि जी जेका माला आहे, आउं सम्झां थो पियो त उन माला खे जेका ॻंढि ॾिनी आहे उहा साईं हक़ानी ऐं साईं ग़ुलाम मीरा शाह ॾेई करे सभिनी खे उन माला में पोइ हिकु हंधि गॾु कयो आहे। आख़िर में आउं लतीफ़ साईं जे हिन बैत सां मोकिलाईंदुसि। थोरा में थोरा मूं ते मारूअड़नि जा थर में वारी थोरड़ी, तंहिं घणेरा भलायूं ऐं भेरा घणे घणे केतिरा। महिरबानी।